हिकिड़ो सवाल तव्हां पुछो त मूंखे दिलि खां पुछी जवाब ॾिजो तव्हां मां कहिड़ो आहे जंहिंजी पीरनि जे पीर दस्तगीर सां मोहबत आहे मोहबत आहे मथे मथे हथ खणो दस्तगीर सां मोहबत आहे पीरनि जे पीर सां मोहबत आहे स्टेज वारा नथा दस्तगीर सां मोहबत आहे सच्ची मोहबत आहे सच्ची मोहबत आहे जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह खबर तो इने मोहबत जो पतलो केड़ो मिलंदो हाय 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 हो तो मैं हदीस बुधाया हाय हाय मैं मदीने वाले जी हदीस बुधाया वे वजो हाणे थक भजी वियो नहीं थक जी विया सुभान अल्लाह तवज्जो फरमायो पीरन जे पीर दस्तगीर से मोहब्बत सही मुस्लिम में हदीस मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस मदीने वाले साईं जी दरबार हुई कचहरी हुई मदीने वाले पीर जी सुभान अल्लाह केडी न सोनी कचहरी हुई कीदा भायो अजो अबू बकर बैठो आ उमर बैठो आ उस्मान अली मौला अली इमाम हसन इमाम हुसैन महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हित पीर पीर के नाने बिना बिकाना महफिल हसीन तुझी मदीने वाले साईं जी महफिल लगी पया हिकड़ो शख्स थियो लजपाल नबी के अर्ज के या रसूल अल्लाह मा तकून लिकौमिन अहब्ब कौमिन वलम यलहिक बिहिम सही बुखारी में सही मुस्लिम में मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस लिखी है सुभान अल्लाह या रसूल अल्लाह उन्हें मानू जे बारे में छाता जो जे के सा मोहब्बत रखे पर पुठ मोहब्बत रखे लम यलहक बिहिम मुलाकात नथी कचहरी नथी ज़ियारत नथी हाय हाय सुभान अल्लाह पर पुठ मोहब्बत सुभान अल्लाह पर पुठ मोहब्बत न दिखई न ज़ियारत कई न कचहरी में बैठो न हाथ मिलाई न हाथ चुके सुभान अल्लाह पर पुठ मोहब्बत रखी या रसूल अल्लाह इन्ने जे बारे में छा था जो सुभान अल्लाह जे अज तवा न दस्तगीर के ॾिठो आ अल्लाह ज़ियारत कईया तामला ज़ियारत कईया जा ॻाल्हायो ई नथा के दस्तगीर के ॾिठो आ तो मिलायो के ज़ियारत न कईया वो साईं जी विलादत थिया 471 हिजरी हींअर ते हले पियो 1443 हिजरी माना 907 साल ग़ालिबन थींदा घणो करे 907 साल थींदा हाणे 972 साल थींदा 972 साल गुज़रिया आहिनि पीरनि जो पीर जी विलादत खे 972 साल पोइ गंभीर कचीर दस्तगीर सां मोहब्बत सुभान अल्लाह साईं रहो बगदाद में मुफासले जी भी दूरी ज़माने जी भी दूरी मुलाकात न थी अर्ज़ की या रसूल अल्लाह इन्ने जे बारे में छा था फरमायो मदीने वाले साईं फरमायो लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा क़यामत जरियारे इन्ने हुबदार के जैसा मोहब्बत रखी थई अल्लाह उन्हें सा गडाए उतारींदो जो पीर जैसा मोहब्बत रखी हुई लजमा अल्लाह यौमल क़ियामत बैनहुमा
अल्लाह क़यामत जे ॾियारे इन्हनि ॿिन्ही खे हुबदार खे उन वलीअ सां गॾाईंदो। चंदो अल्लाह मुंह में तो इतनी इबादत कोने, मुंह में तो एड़ा अमल कोनन, किथे दस्तगीर जो शान 40 साल जैसे सोमानी जे वुजू सा फजर नमाज पढ़ी। शान कर सुने इबादत कर सुने मुझे दस्तगीर जी 40 साल सोमानी जे वुजू सा फजर की नमाज पढ़ी। अरे आशिक चंदो तो मुंह में तो इतनी इबादत कोने, अमल कोनन, किथे दस्तगीर जो शान मुखे ने सारा बगड़ायो। हैरत में अचब में अची चंदो मालिक करम त कई पर केड़ी गाल जे करे। सुभान अल्लाह। रब फरमाइंदो हादल्लज़ी कुंत तुहिब्बुहु फिय, मुझे खातिर मुझे वली सा तो मोहब्बत रखी हुई, उन्हें मोहब्बत जे सदके तो के उन्हें सा गड़ायो तो। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ही आशिक दस्तगीर जा हुंदा ऐं सोनो दस्तगीर हुंदो। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾियारे में हिकड़ा कलंदर लाल शाहबाद सां गॾु पिया। सुभान अल्लाह। हिकड़ा हुंदा सोने कलंदर लाल शाहबाद। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ओ सेवन वाला सोना मुर्शिद साए कुपेवा। सुभान अल्लाह। ओ सेवन वाला सोना मुर्शिद सोने कुपेवारा, सोने कुपेवारा साए चुपेवारा, सोने कुपेवारा, ओ साए चुपेवारा सेवन वाला सोना मुर्शिद साए कुपेवारा। सुभान अल्लाह। जेनी कलंदर सा मोहब्बत मोने सा गॾु हूंदो, को सोने रोज़े धणी सा गॾु हूंदो, को लवारी वाले लाल सुल्तान लौलिया सा गॾु हूंदो, ऐं मवाली वरी मवाली सा गॾु हूंदो। अल मरा मा मन अहब्बा, माण्हू जी जैसा मोहब्बत हूंदी क़यामत में उन सां गॾु उन खे उतारी। भंग वारो भंग वारे सां गॾु, ठरे वारो ठरे वारे सां गॾु। हिते भी घणा शौकीन वेठा आहिनि ठरे जा। मां भी तुंहिंजे हिते पिते खां वाक़ुफ़ आहियां। पुट हिकिड़ो फुड़ो ठरे जो वात में विझे, कन खोलियो, कन खोलियो। हिकिड़ो फुड़ो शराब जो, ठरे जो, नशे जो हिकिड़ो कतरो वात में विझे, 70,000 मलाइक उन जे मथां लानत था। जे मरी वियो न नशे की हालत में मरी वियो, बेईमान थी मरी वियो, बेईमान थी। मदीने वाले साईं फरमाए जरी मल नशे ही नशो तो करे, उन जो मलाइक ईमान ये फुरे वटन जे कमीस बदन तलाह पिया न, बदन जी जे कमीस लाहे छॾे, ये उन जो ईमान मलाइक फुरे वटन। नशे वाले वक्त में यो बेईमान हूंदो। भला को फायदो हुजे तो ॿुधाए, नशे में फायदो हुजे तो ॿुधाए। हाँ सिगरेट में को फायदो हुजे तो ॿुधाए, तो मां भी पिया, मुरीदन खे भी चवां उहे भी पिया। फायदो पैसे जो नुकसान, सेहत जो नुकसान, माल जो नुकसान, बच्चन जो नुकसान। हिय जेडी मन सिगरेट जो धुओं कढे तो न, उन जे 3 मीटर जेको ॿार हूंदो न, नंढड़ो ॿार थञ प्याग ॿार हुजे, 3 मीटरन ताईं उन सिगरेट जे धुएं मथां निकोटिन जो ज़हर निकरंदो आहे। केड़ो ज़हर? निकोटिन जो ज़हर वो निकरंदो आहे। जेकरे ॿारड़ो पासे में सुतल हुजे न, नंढड़ो ॿारड़ो पासे में सुतल हुजे, सिगरेट जो धुओं कढे थो, तो उन धुएं जे करे उन ॿारड़े जा फिफड़ बीमार थींदा पो। पुटे ने बच्चे तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो उनखे मरीज़ थो बणाई। हाँ? ओ मुसलमान, सिगरेट में फायदो ना है, धुएं में फायदो ना है, नशे में नफो ना है, यो हराम आ। शरीयत दीन कुरान जेके हराम कयो उनमें को भी नफो ना है।
जेकॾहिं नफ़ो खपई त मुझे मोहम्मद जे दर जी गुलामी में नफ़ो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकड़ा वरी पतन जा शौक़ीन पत्ता नहले ते दहलो आधी रात लड़ी वई अञा पतन ते वेठो आहे। ओ पुट ओ मुजादा ये पंहिंजे वक़्त जो सियान आहे, सिहत जी बर्बादी आहे। अल्लाह भी नाराज़, मदीने वारो साईं भी नाराज़। जे मुस्तफा जो आशिक आहीं, हुक्म हबीब जो मिले त अमल कबो इंशाअल्लाह। जो मदीने वाले जो हुक्म मिले अमल कबो या न कबो। ये दस्तगीर जो सच्चो मुरीद आहीं न, मुझे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो आहे त मुझो मुरीद कॾहिं नमाज न छॾींदो। शैतान जो मुरीद नमाज छॾे ॾींदो आहे, दस्तगीर जो मुरीद नमाज पढ़ंदो आहे। हाणे गंभीर मदीने वारा तव्हां ॿुधायो त दस्तगीर जा मुरीद आहियो या शैतान जा मुरीद आहियो? दस्तगीर जा आहियो दस्तगीर। जेके दस्तगीर जा मुरीद आहियो अॼु हथ मथे खणो, 5 वक़्त नमाज पढ़बी, नमाज पढ़बी। अकीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। नमाज कायम कयो, मुशरिकन में जा न थियो। मुशरिक काफिर नमाज न पढ़ंदा आहिनि, मोमिन नमाज न छॾींदा आहिनि। बैनल अब्द वल कुफ्र तरकुस्सलाह। मदीने वाले मीर फरमायो त काफिर ऐं मुस्लमान जे विच में फर्क करण वारी शइ नमाज आहे। होटल ते मेघवाड़ भी बैठो आहे, मुसलमान भी बैठो आहे, उन कोप में मेघवाड़ भी थो पिए, उते मुसलमान भी थो पिए। बांग आई न मेघवाड़ मस्जिद ॾे वियो न मुसलमान वियो, फर्क कहिड़ो रहियो? साईं फरमाइनि था त काफिर ऐं मुसलमान जे विच में फर्क करण वारी शइ नमाज़ आहे। पढ़ंदो नमाज़, पढ़ंदो नमाज़। हाँ वरी चवंदासीं अलीअ जा मुरीद, वरी तूं छा जो अली जो मुरीद? अली अली जी विलादत काबे में, शहादत मस्जिद में। अली जी जिंदगी जी शुरुआत अल्लाह जो घर आहे ऐं अली जी ज़ाहिरी जिंदगी जो पुॼाणी बि मस्जिद अल्लाह जो। पूरी जिंदगी मस्जिद जा पंधड़ा कंदो रहे। जे अली जो हुबदार आई त नमाज पढ़ न। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन, हसीनन में हसीन, सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला। अली जे बच्चन करे नमाज न छॾी। करबला जे मैदान में तीर वसन पिया, तलवारूं वसन पियूं, सोनो हुसैन नमाज पढ़े। सुभान अल्लाह। अली जो बच्चो हसनी हुसैनी सैयदा, पीरन जो पीरा दस्तगीरा, पूरी जिंदगी दस्तगीर नमाज न छॾी। पर साईं जे सीरत जे किताबनि लिखियो आहे त पीरान पीर पूरी जिंदगी कॾहिं बेनमाज़ी जे जनाज़े जी नमाज बि कोन पढ़ाई। जे पीरन जे पीर जो मुरीद आहीं त नमाज पढ़ न। जे नबी जे आल सां मोहब्बत थई त नमाज पढ़ न। जेॾीमहिल इमाम ज़ैनुल आबिदीन खे कैदी बणायो वियो,
उठ मुड़े तवज्जो अल्लाह मैदान करबला में शहादत इमाम हुसैन का पो जेडी मला नबी दे बचड़न के कैदी बनायो इमाम ज़ैनुल आबिदीन के जंजीरन में सैयदा ज़ैनब हुसैन के जंजीरन में कैद कयो वियो अल्लाह नबी दे बचन जो काफलो कूफे रे वठू पिया चले मस्जिद मजा अजान दी आवाज कन्न पियो आ इमाम ज़ैनुल आबिदीन चयो ए यजीदियो मुझो रस्सियों खोलियो हुसैन जो बच्चो नमाज पढ़दो बीबी ज़ैनब हुसैन फरमायो जालिमो असा जो रस्सियों खोलियो मुहम्मद जो न्याणियों नमाज पढ़दियो अल्लाह अल्लाह एड़े वक्त में मुझे नबी दे बच्चन नमाज नची जेरी मल काफलो अहल बैतन जो कूफे ने वठी आया रस्ते में सिज लही वियो रात पजी वई कूफे जी दारुल अमारत जा किले जा दरवाजा बंद थी विया नबी दे काफले के बाहर दरसायो किले दरजे बारो काफलो मुस्तफा दे बच्चन जो कैदी दे सूरत में किले दे बाहरो रात लड़ी वई चांद्रान चंद्र जी हुई सब सुमी पिया पर अम्मा ज़ैनब के निंद न हुई फातिमा ज़हरा जी न्याणी अली जी न्याणी निंद्र न हुई केॾी महिल रात जो बेगा वक़्तु थियो हिकिड़ी औरत आई सफेद रंग जो नकाब पातल हुयसि उहा औरत आई ऐं नबी जे अहल बैतन खे काफ़िले खे ॾिसी चई अस्सलामु अलैकुम या अहल बैत रसूलिल्लाह ए रसूलुल्लाह जा घराणे वारो तव्हांखे सलाम बीबी ज़ैनब चयो ओ अम्मा तू केरा असां के अदब वारो सलाम कयो लगे तो तू अहल बैतन जी हुबदार आही हिनन ज़ालिमन असां जा पूथर कुही छॾिया अहल बैत शहीद करे छॾिया ओ अम्मा तू केरा जे असां के प्यार वारो सलाम कयो उन्हें नकाब पोश औरत कुछ खाधे जूं शयूं खजूर हुई मानी हुई को खाधे पीते जो सामान सैयदा ज़ैनब जे अॻियों आणे रखे साइण पुछो अम्मा ॿुधाए त सही तूं केरा असां परदेसियुनि जी तो संभाल वठी आ वो माई चवण लगी त मां असुल मदीने शरीफ जी आया मुझो नंढपिण मदीने में गुजरियो मां नंढपिण में सैयदा फातिमा ज़हरा जो अंगण बुहारी अहल बैत जी नौकरियाणी हुयसि हिकिड़ी रात घर की सफाई करे सैयदा फातिमा के करीब बैठे साइड फरमायो त बीबी जे शहर में तू परण जी बीबी कूफे जे शहर में अल्लाह इकड़ो वक्त इंदो मुझा बच्चा परदेसी उन्हें शहर में ईंदा सैयदा फातिमा फरमायो मुझा बच्चा बुखारा हुदा मुझा बच्चा उजारा हुदा अम्मा जे तूने वक्त में उची तो मुझे बच्चन की संभाल ले जाए अज मूं ॿुधो आहे त मदीने जो काफ़िलो कूफे जे ॿाहिरों आयो मूंखे फातिमा ज़हरा साइण जी
वसीयत याद अची वई मां खाते जो शयूं खणी हाज़िर थी आया सैयदा ज़ैनब साहिब जॾहिं पंहिंजे अबाणनि जी ॻाल्हि ॿुधी अखियुनि मां लुढ़कनि जी बरसात वसी ओ मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा है मुंहिंजे लाइ मारू रुना कीअं न हूंदा पलव बांधतन जा बिना कीअं न हूंदा मुंहिंजे लाइ अबाणा रुना कीअं न हूंदा मुंहिंजा दोस्तो जेॾीमहिल फजर नमाज़ जो वक़्तु थियो आहे त सैयदा ज़ैनब साहिब उन वक़्त में कैदी हुजण जी सूरत में भी नमाज़ फजर जी पढ़ी सुभान अल्लाह अॼु अम्मा भेण खे नमाज़ नसीब न आहे अॼु असांजी मुस्लमान सॾाइण वारी अथी नमाज़ खां परे आहे अहल बैत जो हुबदार सॾाइण वारो जो मुरीद सदाइण वारो पंजतन जो हुबदार सदाइण वारो मस्जिद में न छो वने अल्लाह जे घर के वैरान करे छडी ओ मुजादा मुझे महबूब जे बचन त हेड़े वक्त में भी नमाज को न छडी सुभान अल्लाह नमाज कायम कयो ए मोमिन है नमाज कायम बजाय चार पढ़ी वींदो कदे चैन वारी नमाज बरकातू पढ़ी अजो वींदो यजीद नशई हुयो यजीद शराबी हुयो मुझो सुनो हुसैन नमाजियो सुभान अल्लाह बुधायो गंभीर बुधायो जलसे वाला बुधायो यजीद वारो रस्तो वणे वतो या हुसैनी रस्तो वणे हुसैनी हुसैनी मुके दिल का पूछी जवाब दो यजीद जी पैरोकारी कंदो या सोने हुसैन जी पैरोकारी सोने हुसैन जी जे आका हुसैन जा मुरीद आयो सोने हुसैन जा हुबदार आयो पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो आज दिल में सच्चो वायदो कयो त आज का वठी नमाज न छॾी इंशाअल्लाह जेके भी नशो कंदा आयो न आज आद कयो हिन महफिल में आज वायदो कयो त आज का वठी ठरे के तो मिलाईंदासी पुट जे ठरे छॾण सा तू मरी वेर जो खून बाटले कमा भरे कौन मरदे बीड़ी छॾण सा कौन मरदे या बुरी आदत छॾे दे तोखे कुवत इरादी मजबूत हुजे इंशाअल्लाह ताला इने जी तूहे जी वरी तो धप बंद वणंदी इंशाअल्लाह बिल्कुल ये बुरी आदतूं छॾियो ठरो छॾियो नशो छॾियो बेदीनी बेहयाई जा कम छॾियो परावा हक न खाओ जे पीउ मां जेरा थी न भाग वारो ही अबो अमर सुभान अल्लाह अबे अमर की खिदमत करी न जन्नत जा 8 दर रब तुले भाग वारा है वक्त वारा है वे जेके पंजे अबे अमर की खिदमत कंदा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों मदीने वाले साईं फरमायो सरदा और रब फी रिदल वालिदे व सख्त और रब फी सख्तिल वालिदे अल्लाह जो रजामंदो पीर जे रजामंदे में सुभान अल्लाह जो कहर रब जी कावड़ रब जो गजब पीर जे नाराजगी में आ जेते अबो राजी उने ते रब भी राजी जेते अबो नाराज उने ते अल्लाह हां
पी मां के राजी कंदा न रुगे पी जे चेहरे के ॾिसी न हे मुंहिंजो बाप भाई सुभान अल्लाह के ॾिसी हज जो सवाब सुभान अल्लाह अम्मड़ के ॾिसी त हे मुंहिंजी जीजल अम्मा रुगे ॾिसी ख़िदमत त वॾी ॻाल्हि आहे उन्हनि जा पेर धोई पीअण त वॾी ॻाल्हि आहे रुगे ॾिसी न हज जो सवाब वरी ॿियो भेरो ॾिसी ॿिए हज जो सवाब टियों भेरो ॾिसी टे हज जो सवाब हजरत मौला अली शेर खुदा के या रसूल अल्लाह जे पी मां घर में बैठा हुजन 100 भेरा ॾिसे पर अल्लाह अकबर अल्लाह अतियब अल्लाह जोर वॾो आहे अल्लाह जोर पाकीज़ आहे जे 100 भेरा ॾिसे त 100 हजन जो सवाब आहे अल्लाह जे खजाने में खोट आहे सुभान अल्लाह पी मां जी दुआ पंहिंजे बच्चन जे लाइ ईअं आहे कि नबी जी दुआ पंहिंजे उम्मती जे लाइ वदा वो मिठा कुरान तो फरमाए तो उफ वला तनहरुमा पी मां के उफ बन उफ ये बन या वरी इन जी माना इया है तो पी मां जे जो उफ न कयो यानी पंहिंजो सूर दर्द आहे उन जी ॻाल्हि न कयो तव्हां पी जे जो कंदो उफ तव्हां त सुम्ही पवंदो पर पीउ वीचारे खे निंड न ईंदी बच्चे खे को सूर आहे अलाए को दर्द अलाए छो मुंहिंजे बच्चे अमड़ खे निंड न ईंदी अमड़ खे आराम न ईंदो क़ुरान फरमाए थो उनजे अॻियां उफ बि न कंदा वला तनहरुमा पीउ मां खे छिड़कियो बि न जी ओ मिठा जेकॾहिं अबो अमड़ तो ते राज़ी हिन न तो ते अल्लाह जी ज़ात राज़ी आहे सुभान अल्लाह हां हिकिड़ो शख्स हो हा हिकिड़ी औरत हुई हिकिड़ो पुटरो जास मुड़स गुज़ारे नौजवान छोकिरी हुई हिकिड़ो पुट जाओ मुड़स गुज़ारे चयूं तूं नई नंढी आई ॿी शादी कर ॿियो निकाह कर चई ॿियो निकाह कयां त मुंहिंजा बच्चो सुभान अल्लाह पंहिंजे बच्चे खे पालींदसि निपाईंदसि ॿी शादी न कई बच्चे खे ताते निपाए जवान कई जॾहिं बच्चो पुट जवान थियो हाणे अमड़ दुआ पई घुरे मौला मुंहिंजे बच्चे जी शादी थिए इहा मुराद अमड़ जी दुआ घणी शादी थी नूह घर में आई 2-3 ॾींहं गुज़रिया त ससु नूह जो झेड़ो उन माई चयो नूह चयो पंहिंजे मुड़स खे चवण लॻी इन कुराड़ी मां खे घर मां कढ न त मां घर छॾियो थी वञा जी मुंहिंजी अम्मा आहे घर पीने जो मूंखे पालियो न पायो इने अम्मा खे काॾे कढां जी जे इने खे नथो कढी त आऊं छॾियो थी वञा छा ज़ाल जो चयो मञी उन अमड़ खे वठी वञी झंग में पिटो कखाई झुपड़ी ठाहे अमड़ खे वञी उते छॾी ऐं पाण ज़ाल सां गॾु घर में ख़ुशि गुज़ारण लॻी मां चयो त बच्चा रब करे छॾ तुंहिंजो घर आबाद हुजे मां झंग त झंग ई सही अलाह करे छॾ मुंहिंजो बच्चो ख़ुशि हुजे हे ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं वञे मानी पाणी उते झंग में माउ खे पहुचाए जेॾीमहिल ज़ाल ॾिठो ने माउ खे वञे थो मानी पहुचाइण वरी अचे घर में न्याउ ॿधई अचे जहिड़ो कई कि हाणे ने माउ खे मारे इन जी दिलि कढी अचे मूंखे ॾेखार जेसीं माउ खे न मारे ईंदे न घर न कंदी हिन ज़ालिम छा कयो खंजर तिखो कयई पंहिंजे अमड़ खे मारण जे लाइ खंजर तिखो करे झंगल ॾे हलियो आहे त माउ खे मारे उनजो दिलि कढी अचे ज़ाल खे ॾेखारिया जेॾीमहिल झंगल ॾे हलियो अमड़ बि राहूं पई निहारे त बच्चे अलाए छो देर कई मौला मुंहिंजे बच्चे ॾे ख़ैर कजां परे खां ॾिठई पुट अचे थो पियो माई ख़ुशीअ में न पई मापे त बच्चो अचे थो अॼु त ठाकुर पाईंदी सांस अॼु चवंदी सांस त बच्चा मूंखे एतिरी जुदाई न कर हे ज़ालिम आयो माउ मथी ठाकुर पाइण जे लाइ हिन ज़ालिम खंजर कढी अमड़ जे छातीअ में हयो कुराड़ी वञी पुठीअ भर किरी फतकंदे अमड़ जो साह निकिरी वियो अमड़ जो सीनो चीरियई दिलि कढई हाणे दिलि कढी खणी हलियो साल खे ॾेखारिया ॾाढी ख़ुशि थींदी जेॾीमहिल दिलि कढियूं अचे पियो रस्ते में ओचितो थापो आयुसि मुंहुं भर किरियो त
खुश हुजी तोड़े मुखे मारियो कुयूं तो वजी पर मां अम्मा वरी भी तुझे ला दुआऊं थी घुरा जेडी मल अम्मड़ जे दिल मां या आवाज ॿुधई ओडी मल बूथ ते चंबाड़ी के हाय केड़ो जुल्म कयम हेड़ी अम्मा के मारियो तो वजा जेका मरण का पोइ उन जे दिल मां दुआ थी निकरे ओ मिठा ओ मुजादा पी मां जी खिदमत कर अबे अमर जे कदमन जे हेठा जन्नत सुभान अल्लाह जे अबू अमर गुजारे विया न 7 जुम्मा लागी तो उनन जे मजार ते वञ 7 जुम्मा वञी सूरत यासीन उनन जे कब्र ते वञी पढ़ंदो कर 7 जुम्मा वींदे ॼण तू उनन जा हक़ अदा दुनिया में जे खिदमत न करे सघियो आई न मरण का पोइ 7 जुम्मा अबो या अमर या बई उनन जे कब्रन ते वञी 7 जुम्मा हाज़िरी भरे सूरह यासीन पढ़ अल्लाह ताला जल्ल शान उन जा रूह तो राज़ी करे छॾी सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो अज रात केड़ी ॿुधाई जुमे जी जुम्मे जी रात जेको यासीन सूरत पढ़े न यासीन सूरत जेको जुम्मे शरीफ जी रात पढ़े सुबह जो उठे तो उन जे हिकड़ो दफ्तर में गुनाह बाकी न थो सुभान अल्लाह पूरी जिंदगी जा गुनाह अल्लाह तौफीक जे अमल साले कयो पंजे मैयतन के निसाले सवाब कयो जी अज बेर गंभीर जे रात जो भलायुन जा मण थी विया सुभान अल्लाह यकीन उन जो रूह खुश थींदो हूंदो हेड़ी नूरानी महफिल थी खैरात थी उन जो रूह खुश थियो तू भी पंजे अब्बे के याद कंदो कर जरूरी न है को वडो जलसो करी मौलाना मोहम्मद सलीम के घुराई साईं माले मिटे के घुराई जरूरी न है को वडा आलिम घुराई बेटा कुरान पढ़ी खत्मो पढ़ी हिकड़ी तेगड़ी नंगर जी चाड़े उन के ईसाले सवाब कर तने उन जा रूह खुश थी विदा अल्लाह करीम मुजो चवण तवा सा बुधण पंजे दर ते कबूल मंजूर फरमाए रब करीम इंशाअल्लाह सा सबनी के अमल की तौफीक नसीब करे वमा अलैना पांच जगह ते बेओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ हबीबे पाक तो ते लख सलाम साहिबे लाख तो ते लख सलाम ऐ हबीबे पाक तो ते लख सलाम साहिबे लाख तो ते लख सलाम तुही जे अज़मत ऐ तुही जे हुस्न जे तुही जे अज़मत ऐ तुही जे हुस्न जे लख सलाम साहिबे लाख तो ते लख सलाम ऐ अखिन जा थारे बेरा ही मजा ऐ अखिन जा थारे बेरा ही मजा जिनके पैर पैरनी है वो साईं जी दुआ को बाद में साईं जी वसल्लम मुबारक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वसीअल करम या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सबनी जे मन जो मुरादूं पूरियूं कर्ज वारन जा कर्ज ला
बीमारन के शिफा नसीब कर, दर्द मंदन का दर्द दूर कर, साहिलन का सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन मुश्किलातों आसान कर। करीम रब इन पूरे मजमे ते रहमतों ऐं बरकतों नाज़िल कर। मरहूम बेर जे दरजात के बुलंद कर, उनजे क़ब्र के जन्नत जो बागीचो बड़ा। असांजा जेकी अज़ीज़ करीब फौत थी विया, इन जलसे में मौजूद सभिनी जे रिश्तेदारन फौतन के क़ब्रन के जन्नत जो बागीचो। हुज़ूर ने उम्मती जेकी उनजे क़ब्रन में नूर ऐं सुरूर दाखिल कर। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां सभिनी खे मदीना आलिया जी हाज़िरी नसीब, सोने हबीब जे दर जी हाज़िरी नसीब। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।